या अल्लाह जल्ल जलालहू, या रहमान या रहीम या करीम रब। अज 20 ज़ुल्हज, अज साईं ग़ुलाम मोहम्मद सियाल साईं सदाम हुसैन सियाल साईं बादशाह घर में महबूब जी लख सलवात पढ़ाई। अॼो को ग़ुलाम मोहम्मद साईं जो, सदाम हुसैन सियाल साईं जो अॼो को ख़ैर, अॼो की ग़ुलामी ही ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा। रब मिठे मोहम्मद मुस्तफ़ा जे सदके अम्मा बतूल सैयदा तैयबा ताहिरा फातिमतो ज़हरा सलामुल्लाह अलैहा जे सदके साईं ग़ुलाम मोहम्मद सियाल साईं खे, सदाम हुसैन सियाल साईं खे, साईं जे सभिनी घर वारनि खे क़यामत ताईं आबाद फरमा। साईं सदाम साईं जे रोज़गारनि में ग़ैबी ज़ाहिरी बरकतूं गंज 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 अता फरमा। सजाद अली साईं खे, अब्बास अली साईं खे सरकारी नौकरियूं मौला अता फरमा। जेके भी ग़ुलाम मोहम्मद साईं जे, सदाम साईं जे दिलनि में जाइज़ तमन्नाऊं आहिनि उहे पूरियूं फरमा। इमाम सजाद जो वास्तो थिए साईं मोहम्मद हाशिम सियाल साईं जे बचड़नि खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। साईं अली नवाज़ सियाल साईं खे, साईं जे बचड़नि खे मौला क़यामत ताईं आबाद फरमा। यार साईं जा, गुलज़ार अली फुलपोटो साईं जा, सजाद अली साईं जा जेके दोस्त शेख साहब वारा आया इन्हनि जा बेड़ा पार फरमा। मां दिल जूं गुजरियूं ॻाल्हियूं मिठा तोखे न चवां त भला कंहिंखे चवां। रब अॼु जेके बि हिन दुआ में वेठा आहियूं असां सभिनी जे दिलनि जूं जाइज़ तमन्नाऊं पूरियूं फरमा। साबिर अली साईं खे सेहत ॾे ऐं साईं जी न्याणी, मुंहिंजी न्याणी जो जेको इंटरव्यू आहे उन में उनखे कामयाबी ॾे, नौकरी सरकारी अता फरमा। मोहम्मद साईं खे रोज़गारी नौकरी अता फरमा। असां सभिनी जो बेड़ो तार। अब्दुल हकीम पंवर साईं जो, अहमद अली वॾेरो साईं जो बेड़ो तार। जुमिले सॼी जमात जो बेड़ो तार। आकाश अली सियाल साईं खे, जवाद अली सियाल साईं खे, मोहम्मद ज़मान सियाल साईं खे क़यामत ताईं आबाद फरमा। इरशाद अहमद साईं जे शहज़ादे यासीन साईं खे वॾी खिज़री हयाती अता फरमा। आर्यान साईं खे वॾी हयाती अता फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदरी।